अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पंहिंजे चैनल ज़ेड चैनल सां हाज़िर आहियां ज़ाहिद साहब। नाज़रीन, जीअं त मुंहिंजे दोस्तनि खे ख़बर आहे त कुझु ॾींहं अॻु पंहिंजे दिलि जी तकलीफ़ सबबु ओपन हार्ट सर्जरी कराए चुको आहियां कराची में, ऐं उन जे करे मूंखे हॉस्पिटल में रहणो पियो ऐं हॉस्पिटल रहण खां पोइ पंहिंजे घर मुंतक़िल थियो आहियां। इन दौरान मूंखे मुंहिंजे फैमिली जे तरफ़ां जेको सरप्राइज़ ॾिनो वियो उहो अजीब हैरत वारो हो, छाकाणि त मुंहिंजी सालगिरह इन बीमारी वारे अरसे दौरान उनजो ॾींहुं अची साम्हूं आयो। त हुन ॾींहं ते जॾहिं आऊं पंहिंजे हिन दिलि जी तकलीफ़ में करे जेको ऑपरेशन करण खां पोइ आराम में आहियां, मुसलसल हिकिड़े रूम ताईं महदूदु आहियां, उन में हिकु ख़ुशी जी लहर मुंहिंजी फैमिली आणे छॾी। ऐं उहा ख़ुशी जी लहर ईअं हुई त उन्हनि मुंहिंजे बर्थडे जो सरप्राइज़ ॾींदे हिकु ज़बरदस्त केक आंदो ऐं उहो केक कटियो वञो ऐं उन जो ब्लॉग ठाहियो आहे। तव्हांजे अॻियां इहो मिनी ब्लॉग पेश कयूं पिया। ॾिसो तव्हांखे इहो कीअं थो लॻे। उमेदु आहे त तव्हांखे इहो मिनी ब्लॉग पसंदि ईंदो ऐं तव्हां सां वधीक मंज़र रहंदासीं, गॾु गॾु हम सफ़र हूंदासीं। पंहिंजे ज़ेड चैनल जे मेज़बान ज़ाहिद इसाक़ जी सिहत लाइ दुआऊं कंदा, छाकाणि त हिन वक़्तु मूंखे तव्हांजी ज़रूरत आहे। ऐं चाहींदुसि त तव्हां जूं दुआऊं मूंसां गॾु हुजनि, असां ऐं तव्हांजो सफ़र गॾु हुजे, सफ़र गॾु रहंदासीं, हम सफ़र हूंदासीं। इंशा अल्लाह ताला जल्दी वधीक वीडियो ॾिसणु पसंदि कंदा।